बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारा दोस्तों, अॼु अव्हां जे लाइ मोबाइल ऐप जंहिंजो नालो आहे वॉइस चेंजर खणी हाज़िर आहियूं। हीअ वॉइस चेंजर ख़ासि असां नात ख़्वारनि जे लाइ गिफ्ट पेश करे रहिया आहियूं। प्यारा दोस्तों, सभ खां पहिरियां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन एप्लीकेशन में जेकॾहिं असां कोई वीडियो वग़ैरह कन्वर्ट करे ऑडियो में आणण जी ख़्वाहिश रखंदासीं त उहो कहिड़ी तरह सां असां वीडियो हिन सॉफ्टवेयर में आणे ऐं उनखे कन्वर्ट करे सघूं था। सभ खां पहिरियां अव्हां ॾिसो, जेकॾहिं अव्हांखे पंहिंजी वॉइस रिकॉर्ड थियल खणणी आहे, उहा बि अव्हांखे आसानीअ सां पंहिंजे मोबाइल जे अंदरां बग़ैर रिकॉर्डिंग जे पहिरियां रखियल ऑडियो क्लिप खणी अव्हां उनखे इको साउंड वग़ैरह में तब्दील करे ऐं इंजॉय करे सघो था। जीअं असां हिन सॉफ्टवेयर खे ख़ुसूसन नात ख़्वाननि जे लाइ मंज़र आम ते आणे रहिया आहियूं। त अचो त दोस्तो, अव्हांखे ॿुधायूं त हिन में वीडियो कन्वर्ट कहिड़े तरीक़े सां करणु खपे। असां हाणे कुंड ते जेके ही 3 निशान आहिनि, इन जे मथां क्लिक करियो। क्लिक कयोसीं, हाणे मुख़्तलिफ़ ऑप्शन आहिनि। हाणे पहिरियों अव्हां हे मथे इम्पोर्ट जे मथां क्लिक कंदो। क्लिक करण खां बाद ही साम्हूं अव्हां जे 2 ऑप्शन आहिनि, माई डिवाइस और सेव्ड रिकॉर्डिंग। हिकिड़े में चवे थो त तव्हांजे डिवाइस जे अंदरि मोबाइल में जेके शयूं पियल आहिनि वीडियो ऑडियो, उहे तव्हां खणी सघो था। ऐं ॿिए में वॉइस रिकॉर्डिंग, जेका तव्हांजा वॉइस पहिरियां रिकॉर्ड थियल सेव थियल आहिनि, उहे बि अव्हां हिन में वरी ॿीहर आणे ऐं उन्हनि में इको साउंड मिलाए सघो था। हाणे सभ खां पहिरियां असां माई डिवाइस जे मथां क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ असांजे साम्हूं वीडियोज़ वग़ैरह निकिरी आया आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ आहिनि। हिन महिल वीडियो खुली न सघियो आहे, बहरहाल उनजो सैंपल अव्हां जे साम्हूं अव्हांखे नज़र अची रहियो आहे। इहे सभु वीडियो आहिनि। असां जेकॾहिं कंहिं बि वीडियो जे मथां क्लिक कंदासीं त उहो फ़ौरन असांजे हिन सॉफ्टवेयर में मोबाइल सॉफ्ट जे अंदरि अची वेंदो ऐं उहो कन्वर्ट करे असीं उन में मुख़्तलिफ़ आवाज़ मिलाए सघूं था। हाणे असां हिन वीडियो जे मथां क्लिक कयूं था। ॾिसो, ही वीडियो असां क्लिक कयोसीं, इहो अची वियो। हाणे इनखे थोरो आवाज़ इन जो मालूम कयूं था। वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है। दोस्तों, ही तव्हां ॾिठो, वीडियो असांजो कन्वर्ट थी ऑडियो में अची वियो। हाणे पहिरियों त असांजो ऑप्शन ॾिसो था, नॉर्मल आहे। ठीकु आहे, हिन में जेको आवाज़ आहे उहो ई हूंदो। हिन में ॿियो आवाज़ आहे, हिन में 3 आवाज़ आहे, हिन में 4 आवाज़ आहे, हिन में 5 आवाज़ आहे, हिन में 6 आवाज़ आहे, हिन में 7 आवाज़ आहे, हिन में 8 आवाज़ आहे, हिन में 9 आवाज़ आहे, हिन में 10 आवाज़ आहे, हिन में 11 आवाज़ आहे, हिन में 12, हिन में 13 आवाज़ आहे, हिन में 14 आवाज़ आहे, ही 15, हे 16, हे 17, हे 18, हे 19, हे 20, हे 21, हे 22, 23, 24, हे 25।
ठीकु आहे दोस्तो, हे 25, हे 26, हे 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, हे 40, 41, 42, 43। हाणे हिन में टोटल इफेक्ट छा आहिनि जेकी 43 आहिनि। अवां हिन में मुख़्तलिफ़ पंहिंजे हिकु आवाज़ खे 43 नमूननि में ॿुधी सघो था, जिन मां सभ खां बहितरीनु आवाज़ जेको असीं नात ख़्वान इस्तेमालु करे सघंदासीं उहो नात ख़्वाननि जे लाइ ही आहे। हिते इन में तव्हां ॿुधो त साउंड कहिड़े तरीक़े सां उन सां ईको गॾु अची वियो ऐं ईको साउंड बहितरीनु मज़े सां ॿुधी रहिया आहियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हीअ अवां ॾिठो जेकी असां वीडियो खणी करे उनखे हिन मोबाइल ऐप में आंदोसीं, उन वीडियो खां बाद में असां उनखे कन्वर्ट करे ऐं ईको मिलाए बहितरीनु साउंड सां नात ॿुधीसीं। दोस्तो हिन ख़ुदि ऐप जे अंदरि रिकॉर्डिंग कीअं थिए, हाणे थोरो तव्हां तवजो कयो ऐं असांजे तरफ़ ॾिसो। हीअ आहे साम्हूं जेको गोल निशान माइक जे मथां, इन जे मथां क्लिक करणी आहे जीअं असांजो आवाज़ बाक़ाइदे इन में रिकॉर्ड थी सघे। हाणे असां इन जे मथां क्लिक कयोसीं, हाणे नात पढ़ूं था। हाणे हीअ माइक असांजी खुली आई, हाणे इन जी रिकॉर्डिंग स्टार्ट करणी आहे। उहा रिकॉर्डिंग कहिड़े तरीक़े सां स्टार्ट थींदी असां अव्हांखे उन जी तरीक़ेकार ॿुधायूं था। हिन माइक जे मथां अव्हां क्लिक करियो। वो जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है, वो हाशमी। दोस्तों ही नात असांजी रिकॉर्डिंग थी वई, वरी असां साॻी माइक जे मथां क्लिक कईसीं, हाणे असांजी इहा रिकॉर्डिंग थी वई जेका अव्हांखे असां नॉर्मल में ॿुधायूं था त उहा रिकॉर्डिंग कीअं थी आहे। जिसके लिए महफिल कौनैन सजी है, फिरदौस बरी जिसके वसीले से बनी है, वो हाशमी। दोस्तों ही नात अवां ॾिठो नात शरीफ़ जेका असां पढ़ीसीं, असांखे नात शरीफ़ जे विच में ख़ुसूसन असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन इफेक्ट जी ज़रूरत पवंदी आहे जेको ईको साउंड सां गॾु असांखे बहितरीनु अंदाज़ में नात जो मज़ो अची वेंदो आहे। अचो त हाणे हिन ईको साउंड में इन साॻी नात खे ॿुधूं। ही अवां ॾिठो त असां उन सां वॉइस रिकॉर्ड करे छॾीसीं ऐं उन में अवां ॾिठो त कहिड़े तरीक़े सां ख़ूबसूरत आवाज़ समाइजी वियो। सुभान अल्लाह। इंशा अल्लाह वरी अव्हां सां गॾु ॿिए नए सॉफ्टवेयर में असीं हाज़िर थींदासीं। इंशा अल्लाह ही सिलसिलो असांजो जारी रहंदो ऐं जेकॾहिं अव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त सभ खां पहिरियां
तव्हां असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। उन खां बाद घंटीअ जे निशान जे मथां बि क्लिक करे आल खे सिलेक्ट करियो, जीअं असांजी हर नई वीडियो अपलोड थियल जो नोटिफिकेशन फ्रीअ में असां ताईं पहुचे। हिन में आवाज़ मुख़्तलिफ़ आहिनि, थोरो अव्हांखे आवाज़ जे लाइ चेंज ॿुधाईंदा हलूं। जेको आवाज़ जहिड़े तरीक़े सां हूंदो तव्हां ॾिसंदा।